सुन तू एक फुत्यार असारो पक्को आहे प्यार अता मोहम्मद कपरी कहे आशिक़ वेचारे खे महबूब खां दोस्त जुदा करे छॾियऊं अॼुकल्ह जा वेरी नियत बद हूंदा आहिनि कंहिंजो जोड़ ॾिसी उन ते सड़ंदा आहिनि पर हीउ दरे चए थो मुंहिंजे महबूब जी दोस्ती पकी आहे ऐं केॾो खणी ज़ोर लॻायो कुझु कोन थींदो जे भला कुझु सोचींदा त उन नियत में पाण लोड़ींदा कोन ही यारी असारी अकरी माखी जिके न तूं टोड़ीस ये चिमचा माण्हू छॾ जिंद वसांजी न त घणो तूं लोड़ीस असां लाइ खॾ खटीस उहे में तूं आप किरीस अंदरि सड़ा माण्हू तन कहां तूं कीव असां न करी कोन्हीअ यारी अकरी माखी जिके न तूं टोड़ीस चिमचा माण्हू छॾ जिंद असांजी न त घणो तूं लोड़ीस ओ अंदरि सड़ा माण्हू तन कहां तूं कीअं असां न करी पुरानी भेड़ उहे से रही चिमचा माण्हू छॾ जिंद असांजी की तूं असां न करी अंदरि सड़ा माण्हू तन कहां तूं कीअं असां न करी नियत खोटा तन कहां तूं कीअं असां न करी ओ चिमचा माण्हू छॾ जिंद असांजी न त घणो तूं लोड़ीस
बशकन तना चमन कहे तहजी अख में असारी जोड़ी तहजी अख में असारी जोड़ी बशकन तना चमन कहे तहजी अख में असारी जोड़ी है अल्लाह जोड़ी है असा बिनारो आहे अल्लाह ते जड़ कर से की त भला बड़े असा विच में आयो असारे हथा मरीज ओ चिमचा माण्हू छॾ जिंद असां जी ना त घणो